नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ जे चांडिया मोला जे रवासण मसमात हाकिमज़ादी, मसमात शर्मा खातून, मसमात सदूरा चांडियो, मनवर चांडियो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त संदुसि वालिद जी मिल्कियत जंहिंमें घर, दुकान ऐं प्लाट आहे, उन ते शहर जे बाअसर मुश्ताक अहमद मेमण ज़बरदस्ती कब्ज़ो करे छॾियो, जॾहिं त असांखे पंहिंजे वालिद जी मिल्कियत जा खाता ऐं समूरा असल रिकॉर्ड मौजूद आहे। हिननि चयो त बाअसर मुश्ताक अहमद मेमण पैसनि जे ज़ोर ते पुलिस मोकिले ख़ामोश रहण लाइ हिरासा करे रहियो आहे। हिन चयो त जेकॾहिं बाअसर मुश्ताक अहमद मेमण वटि ज़मीन या घर, दुकान जा खाता मौजूद आहिनि त असिस्टेंट कमिश्नर किंगरी ऐं DC खैरपुर तोड़े SSP वटि रिपोर्ट पेश करे ऐं सचा साबित करे। हिन चयो आहे त सॼे शहर तोड़े इलाइक़े जे माण्हुनि खे ख़बर आहे त ही प्रॉपर्टी असांजे अबनि ॾाॾनि जी आहे, असां हिन मिल्कियत जा वारिस आहियूं। हिन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी ज़मीन, घर, दुकान तां कब्ज़ो ख़त्म कराए तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।